औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त ख़लीफ़ो मियां लुक़मान नक़ल करे थो त हिकु ॾींहुं हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह जन जे हुज़ूर में कंहिं माण्हू अर्ज़ु कयो त हज़रत मूंखे पासीरनि में सूर आहे, का दवा इरशाद फरमायो त इस्तेमालु करे चङो भलो थियां। पाण फरमायो त चणनि जा खोहर इस्तेमालु कर। पोइ हाज़रीन मजलिस ॾांहुं नज़र इनायत करे फरमायाऊं त हिकु ॾींहुं असांखे पासे में सूर हो। हिकु माई फ़क़ीराणी असांखे दावत करे घर वठी वई। जॾहिं वियासीं तॾहिं चणा ओॿारियल जंहिंखे सिंधी में कोहर चवंदा आहिनि हाणे अॻियां रखियईं। सेखारण शर्त पासे मां सूर हलियो वियो। उन ॾींहं खां वठी हीअ असांजी दवा आहे ऐं हर हिकु साइल खे ॿुधाईंदा आहियूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त हिकु ॾींहुं हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह अलैह जन लाड़ जे सफ़र में टंडे बहादुर निज़ामाणी में तशरीफ़ फरमा थिया हुआ। जॾहिं सिज मथे आयो तॾहिं पाण आराम फरमायो थिया। पोइ पंहिंजी आदत मुआफ़िक़ वज़ू फरमायाऊं। उन वक़्तु सैदुल्लाह फ़क़ीर सिंधी चांवरनि जा बि तबाग गाए गोश्त सां रुधल आम माण्हुनि जे ताम मां भरे खणी अची पाण करीम जे अॻियां हाज़िर कया। पाण उन मां कुझु इस्तेमालु फरमायाऊं। उते मोहम्मद हुसैन फ़क़ीर निज़ामाणी ॿ उठ नज़राने तौरु पेश कया। पीर साईं जन उहे ॿई उठ हिकु सवाली खे जेको साणनि गॾु हो घुराए ॾेई छॾिया। उन निज़ामाणी फ़क़ीर अर्ज़ु कयो त हज़रत हिननि मां हिकिड़ो मॾी जे ॿार खणण जहिड़ो आहे। पाण फरमायूं त साइल खे ॾियो। वरी फ़क़ीर अर्ज़ु कयो त हिकिड़ो उन्हनि में तमामु सुहिणो ऐं ताक़त वारो आहे। पाण फरमायूं त अॻे बि ईअं ई थींदो आहे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। हिकु ॾींहुं हज़रत पीर साईं क़ुद्दुस रहमतुल्लाह अलैह जन सोरा फ़क़ीर वसाण वटि दावत ते तशरीफ़ फरमा थिया हुआ। घोड़नि तां लहंदे ई ज़मीन ते वेही रहिया। अगरचे माण्हुनि कपिड़ा विछाए अर्ज़ु न्याज़ कयाऊं त कपिड़े ते तशरीफ़ रखो, पर क़बूल न फरमायाऊं ऐं अर्शाद कयाऊं त ज़मीन ते वेहणु भलो आहे, छो त ज़मीन अल्लाह तबारक व तआला जो फ़र्श आहे। पोइ उते ई ज़िक्र कयाऊं ऐं सोमहिणी जी निमाज़ बि ज़मीन ते पढ़ियाऊं। उन खां पोइ पंहिंजे बिस्तरे ते जलवे अफ़रोज़ थिया। बिस्मिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मलफूज़ा शरीफ में हिकिड़ो नक़ल आहे त ख़ैरपुर जे मीरनि हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धानी रहमतुल्लाह जन खे दावत कई त क़िबला अस्ताईं असांजी दावत खाई वञो। जॾहिं पीर साईं सरदार जन दावत ते विया, पाण दावत खाई फ़ारिग़ थिया। पाण फरमायो त असांखे हाणे इजाज़त आहे। मीरनि नज़र रख त क़िबला तव्हां असांजा पाड़े जा आहियो, महिमान ख़ासि आहियो। असां वटि परे परे खां बादशाह अचनि था, उन्हनि खे बि दावत आहे ऐं तव्हां हिकिड़ो हिते असां वटि अॼोको ॾींहुं तव्हां तरसो असीं वटि तव्हां असांजी दावत खाओ। असीं हिकिड़ो शिकार कंदा आहियूं, उहो शिकार ॾिसो पोइ तव्हांखे इजाज़त आहे। सरदार फरमायो त छाजो शिकार कंदा आहियो? पाण उन्हनि मीरनि चयो त साईं असां शींहं जे अॻियां हिकिड़ो बकर छॾींदा आहियूं। पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े रहमतुल्लाह फरमायो त इहो गैर शरई आहे ऐं गैर शरई कमु आउं न ॾिसुसि, पर हाणे तव्हां चओ था त आउं बीहां थो, पर बकर खे माॾे वठी अचो। मीरनि जी तारीख़ में लिखियो पियो आहे, मलफूज़ा शरीफ़ में इहो नक़ुल मौजूदु आहे त जॾहिं मीरनि टालपुरनि पीर साईं सरदार मोहम्मद राशिद रोज़े रहमतुल्लाह जन वटि बकर अची पेश कयो त पीर साईं सरदार जन बकर खे कन में कुझु चयो ऐं पाण फरमायो त हिनखे हाणे छॾियो, वञी तव्हां शींहं सां हिनखे विढ़ायो। जॾहिं बकर खे शींहं जे अॻियां फिटो कयो वियो, हूअं त शींहं बुखायल हूंदो हो ऐं बकर ते उन ई टाइम हमलो कंदो हो, पर जीअं जो शींहं खे छॾियो वियो त बकर शींहं खे टकर हयां ऐं शींहं गर्दन झुकाई। सुभान अल्लाह। बकर कढ कढ ऐं शींहं अॻ में। शींहं खे दम न आहे जो बकर ते हमलो करे ऐं उन जो खंधु हेठि हुयो। मीरनि चयो त तव्हां हिन ते छा पढ़ियो आहे? हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े रहमतुल्लाह जन फरमायो आउं हिन ते कुझु बि न पढ़ियो आहे, बसि सिर्फ़ु बकर खे एतिरो चयो आहे त तूं त 11 जो बकर आहीं। ऐं उनखे ॿियो का शइ बि कुझु पढ़ियो कोन्हे, सिर्फ़ु उनखे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त तूं त 11 जो बकर आहीं, घबराइजांइ न। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। इमामुल आरिफीन सैयद सालकीन हज़रत पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह जन जी मलफ़ूज़ा शरीफ़ में हिकिड़ो नक़ुल आहे त हिकिड़ो दरवेश मैदान ॾांहुं वियो ऐं ॾिठाई त कांव ऐं आड़ी पाण में दोस्ती रखी हिक जाइ ते गॾु चुॻे रहिया आहिनि। दिलि में सोचियई त ही ॿई पखी मुख़्तलिफ़ जिन्स जा कीअं पाण में गॾिया आहिनि। जॾहिं वेझो वियो ॾिठई त कांव जो पर भॻल आहे, जंहिं करे आड़ी सां गॾिजी दाणा पियो चुॻे। ऐं आड़ी में इहा ॻाल्हि आहे जो ॿियनि पखियुनि जी सोबत खां नफ़रत न कंदी आहे, पर कांव पर भॼी पवण जे करे पंहिंजी जिन्स जी सोबत ताईं पहुची न थी सघियो, तॾहिं लाचार थी आड़ी सां संगत रखियईं। इन मां नक़ुल शरीफ़ मां जेका सम्झाणी थी मिले त आड़ीअ मां मुराद मुर्शिद कामिल आहे ऐं कांव मां मुराद दुनिया जा तालिब आहिनि। पोइ जेकी कामिल वटि आमंद रफ़्त रखनि त उहे कांव वांगुरु सम्झणु घुरिजनि ऐं उन्हनि जो अचणु नफ़्सानी गर्ज़ खां ख़ाली न हूंदो। जीअं हज़रत मियां साईं हज़रत मोहम्मद बकार शाह शहीद रहमतुल्लाह अलैहि जन फरमायो आहे त को दौलतमंद कामिल जे हुज़ूर में पंहिंजो पुट बि क़ुर्बान करे त बि यकीन न करणु घुरिजे त सचाई जे करे ईअं कयो हूंदाई, बल्कि उन मां संदसि को गर्ज़ सम्झणु घुरिजे।